पिछले प्रोग्राम में ॾिठो हुयो त पॉलुस खे ॿ तत्व ज्ञाननि सां निपटणो हुयो। उहे ॿई तत्व ज्ञान जी व्यवस्थाऊं पूरे तरीक़े सां हिक ॿिए जे ख़िलाफ़ हुयूं, पर उहे ॿई हिक ई भोपूअ मां ॿाहिरि निकितल हुयूं। हिकिड़ो दर्शन शास्त्र स्टोइकनि वारो हुयो ऐं ॿियो हुयो एपिक्यूरियन जी सिख्या। स्टोइक हे सेखारींदा आहिनि त इंसान ऊचे गुणनि सां जी सघे थो ऐं मौत जो हिन सां संबंध कोन्हे। हिन सिख पुठियों वीचारधारणा हे हुई त इंसान जी तीव्र इच्छाउं खे दायरे में रखणु ऐं हुननि खे बदिलण परिस्थितियुनि खे तुच्छ लेखणु। उहे चवंदा हुया सुठो भविष्य हुजण ते घमंड न कयो ऐं न ई दुर्भाग में हेठि दॿिया वञो। हुननि जो विश्वास हुयो त इंसान परिस्थितियुनि खां मथे आहे ऐं हे बि त इंसान जी आत्मा हे अंतरिक्ष खां बि महान आहे। हे हिकु हिमत वारो तत्व ज्ञान हुयो, पर मुश्किल हे हुई त हिन खे जीबो कीअं। हे उअं हुयो जीअं माण्हू चवंदा आहिनि त उहे पर्वत जे ॾिनल प्रवचन ते हली रहिया आहिनि, जॾहिं असुलियत में उहे हुतो खां मील परे आहिनि। एपिक्यूरियन जे हे सेखारियो त सभी कुझु अनिश्चित आहे। असांखे हे ख़बर कोन्हे त असां किथों आयासीं ऐं असां किथे वञी रहिया आहियूं। असांखे छड़ो हे ख़बर आहे त हिकु नंढी ज़िंदगी आहे ऐं पोइ असां दृश्य मां ग़ाइब थी वेंदासीं, त पाण खे कहिड़े बि वर्तमान जी ख़ुशियुनि जे तरफ़ नाकारणु व्यर्थ आहे। हे ध्यान में रखो त भविष्य में बुरो मुमकिन थो थी सघे। अचो त खायूं पीयूं छो त सुभाणे ते मरणो आहे। रुचीअ जी ॻाल्हि हे आहे त हे ॿई तत्व व्यवस्थाऊं छड़ो देह सां निपटण जी कोशिश में हुयूं। देह उहो झूनो स्वभाव आहे जेको तव्हां ऐं मां वटि आहे। असांजे हॾियुनि ते जेको मांस आहे उहो न। झूनो स्वभाव असांजी झूनी आदतुनि, झूनी इच्छाऊं, झूनियूं परीक्षाऊं ऐं झूने मोह जे द्वारा कमु कंदो आहे। असां हे सभु नियंत्रण में कीअं आणींदासीं? असांखे हे हिकु अहम ॻाल्हि सम्झी ॼाणणी आहे जेके पॉलुस हिते ॿुधाए रहियो आहे। असां ज़िंदा मसीह सां गॾु जुड़ियल आहियूं। हाणे अगरि तव्हां हुन सां जुड़ियल आहियो त मुंहिंजा अज़ीज़, तव्हां जीअंदव बि उअं ई ॼण त तव्हां जुड़ियल आहियो। तव्हां मसीह जे केतिरो क़रीब आहियो? छा तव्हां हुन सां गॾु हलंदा आहियो? छा तव्हांजे हिन ज़िंदगी जी सभी आकस्मिक संकट में हुन जे तरफ़ मुड़ंदा आहियो? छा उहो ई हिकु आहे जेको तव्हांजी ज़िंदगीअ जो अहम केंद्र आहे? हाणे जीअं पॉलुस कानूनी ग़लतियुनि जे तरफ़ मुड़े थो, त असांखे हे वरी सां ख़बर पवंदी त जवाबु परमेश्वर जे वचन मां ई अचिणो आहे ऐं हुन में थी यीशु मसीह सां व्यक्तिगत रूप सां रिश्तो रखण में प्रवेश कंदो आहे। हाणे असां कुलुसियों जो 2 अध्याय ऐं 14 वचन पढ़ंदासीं। ऐं विधियुनि जो उहो लेख जेको असांजे नाले ते ऐं असांजे विरोध में हुयो, मिटाए छॾियईं ऐं हुन खे क्रूस ते खीलनि सां जड़े करे साम्हूं खां हटाए छॾियो आहे। विधियुनि जो उहो लेख जेको असांजे नाले ते असांजे विरोध में हुयो, मिटाए छॾियईं। असांजे हिन झूनी देह जी निंदा कई वई आहे। हुन खे अपराधी बीहारियो वियो आहे। जॾहिं मसीह मुओ, उहो तव्हां ऐं मुंहिंजे लाइ मुओ। हुन असांजे पाप जी क़ीमत चुकाई। जॾहिं मसीह मुओ, तॾहिं पिलातुस क्रूस ते हे शीर्षक लिखी लॻाईं जेको हुयो, यीशु नाज़री, यहूदियन जो राजा। हे असां यूहन्ना जे 19 अध्याय जे 19 वचन में पढ़ूं था। हुन खे खुले आम कानूनबद्ध कयो वियो हुयो ऐं उहो बि हिन आधार ते त हुन माण्हुनि खे बग़ावत में अॻुवाई कई हुई। हे बिल्कुलु सच कोन हुयो, पर मसीह ते हे आरोप लॻायो वियो हुयो। जॾहिं हुते बीठल माण्हू हे पढ़ियो त हुननि हे सम्झो त मसीह कैसर सां बेईमानी कई हुई ऐं त हुन पाण खे राजा घोषित कयो हुयो। हुननि खे मसीह जे मौत जो इहो ई कारण ख़बर हुयो। पर जॾहिं परमेश्वर
क्रूस ते पंहिंजी नज़र विझे पियो त उहो हुन वेदीअ ते परमेश्वर जे हुन मेमने खे ॾिठो जेको दुनिया जा पाप खणी छॾण लाइ बलिदान कयो वियो। माण्हूअ जे दोस्तखत खां बि मथे परमेश्वर हे लिखियलु ॾिठो, विधियुनि जो उहो लेख जेको असांजे नाले ते ऐं असांजे विरोध में हुयो मिटाए छॾियईं ऐं हुन खे क्रूस ते खीलनि सां जड़े करे साम्हूं खां हटाए छॾियो आहे। परमेश्वर क्रूस ते छा लिखियो? हुन उहे विधियूं लिखियूं, हुन उहे 10 आज्ञाऊं लिखियूं, हुन उहो नियम लिखियो जंहिंजो पालन मां कोन करे रहियो आहियां। उहे विधियूं जिन्हनि खे तोड़ण जो इल्ज़ाम मुंहिंजे मथां आहे, जिन्हनि खे तोड़ण में मां कसूरवार आहियां। जॾहिं मसीह हुते मुओ, उहो इन करे कोन मुओ छो त हुन आज्ञाउनि जो पालन कोन कयो। उहो निर्दोष ऐं बिना पाप हुयो, पर उहो इन करे मुओ छो त आज्ञाऊं मां मोरियूं, छो त पापी मां आहियां ऐं छो त तव्हां पापी आहियो। रोमियो जे किताब जो 3 अध्याय ऐं 23 वचन चवे थो, इन करे त सभिनीनि पाप कयो आहे ऐं परमेश्वर जी महिमा खां रहित आहिनि। इन करे मुंहिंजा दोस्त, अगरि परमेश्वर तव्हांखे बचायो आहे, उद्धार ॾिनो आहे ऐं तव्हांखे मुअल हुजण मां ज़िंदो कयो आहे ऐं ज़िंदा मसीह सां जोड़ियो आहे, त तव्हां छो था हुननि नियमनि ते वापसि मोटो जेके तव्हां पहिरियों खां निभाए ई कोन सघिया आहियो। तव्हां अॼु बि पंहिंजे सामर्थ ऐं ताक़त सां नियम पालन कोन करे सघंदा आहियो। नियम झूने स्वभाव जे अनुशासन लाइ आहे, पर अॼु मसीही विश्वासीअ खे हिकु नओं स्वभाव ॾिनो वियो आहे। अचो त तव्हांखे मां मिसाल ॾेई सम्झायां। हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो ऐं चयईं, अगरि तूं मूंखे ॾेखारींदे त सबत ॾींहुं किथे बदिलजी वियो आहे त मां तोखे 5000 रुपया ॾींदुसि। मां जवाबु ॾिनो, मूंखे नथो लॻे त सबत जो ॾींहुं बदिलजी वियो आहे। छंछरु अॼु बि छंछरु ई आहे। उहो हफ़्ते जो 7हों ॾींहुं आहे ऐं उहो सबत जो ॾींहुं आहे। मां हे बि सम्झां थो त असांजो कैलेंडर थोरो सुधारियो वियो आहे ऐं ॾींहं थोरा हिते हुते थी विया आहिनि, पर असां त हुन ते एॾो ध्यानु बि कोन ॾींदासीं। 7हों ॾींहुं अॼु बि छंछरु आहे ऐं अॼु बि सबत आहे। हुन जे अखियुनि में कुझु चमक अची वई ऐं पुछियईं त अगरि सबत जो ॾींहुं हे न बदिलियो आहे त तव्हां सबत जो ॾींहुं मञी रखंदा छो कोन आहियो? मां जवाबु ॾिनो, उहो ॾींहुं कोन बदिलियो आहे, पर मां बदिलजी वियो आहियां। मां हिकु नई सृष्टि थी वियो आहियां। असां पहिरियों ॾींहुं मल्हाईंदा आहियूं छो त उहो ई ॾींहुं आहे जॾहिं मसीह क़बर मां उथी आयो। हां, हे ई मतिलबु आहे जॾहिं उहो चवे थो त उहे विधियूं जेकियूं असांजे विरोध में हुयूं खीलनि सां हुन जे क्रूस ते लॻायूं वयूं आहिनि। अचो त 15 वचन पढ़ूं। ऐं हुन प्राधानताउनि ऐं अधिकारनि खे मथों लाइ करे हुननि जो खुलम खुलो तमाशो बणायो ऐं क्रूस जे द्वारा हुननि ते जय जयकार जी ध्वनि ॿुधाई। उहा आत्मिक जय जेकी मसीह पंहिंजे विश्वासीअ लाइ जीती, उहा जय हेड़ी आहे त हुन जे क़ीमत जो अंदाज़ो ई नथो लॻायो वञी सघे। कोलोसियों जे पहिरें अध्याय जे 14 ऐं 15 वचन खे ध्यान में रखंदे असां हाणे 16 ऐं 17 वचन पढ़ंदासीं। इन्हीअ करे खाइण पीअण या त्योहार या नए चंड या सबत जे विषय में तव्हांजो कोई फ़ैसिलो न करे, छो त हे सभी अचण वारी ॻाल्हियुनि जी छाया आहे, पर मूल शयूं मसीह जूं आहिनि। हिकिड़े विश्वासीअ खे विधियूं न पाढ़ियूं आहिनि छो त उहे छरो रस्म आहिनि ऐं वर्तमान में हुननि जो कोई बि मोल कोन्हे। पर झूने नियम जे वक़्त ते परमेश्वर माण्हुनि खे कुझु रस्म पालण लाइ चयो हुयो। त हाणे छा बदिलजी वियो आहे? पौलुस हिते सम्झाए थो त उहे रस्म छरो अचण वारी ॻाल्हियुनि जी छाया हुई। असांखे फोटोग्राफ
हे अखर हुन यूनानी अखर मां मिले थो जेको हिते छाया हिन अखर लाइ वापरियो वियो आहे। झूने नियम जे कानून जा रस्म हिकिड़े फोटोग्राफ जे नेगेटिव जहिड़ा हुया, तस्वीर जहिड़ा हुया। उहे छरो मसीह जी तस्वीरियूं हुयूं। हाणे जॾहिं मसीह पाण ई अची वियो आहे, असां वटि असुलियत आहे। असां पुठियो वञी हुन तस्वीर खे वरी छो ॾिसूं। हिकिड़ी माईअ जो मुड़ुसु युद्ध ते हली वियो हुयो। हुन जी यादि में माई हुन जी तस्वीर जिते किथे खणी घुमंदी हुई। 2 सालनि खां पोइ उहो वापसि घर मोटियो। हाणे तव्हां ॿुधायो, मुड़ुस जे मोटण ते छा उहा तस्वीर खे ॾिसंदी बि न, छो त हुन जो पंहिंजो मुड़ुसु असल में हुन जे साम्हूं बीठल आहे, त तस्वीर जी ज़रूरत ई छा आहे। हलो त उहो मुरझायल तस्वीर खणी घुमण छॾे ॾियूं, छो त असां वटि हाणे असुलियत आहे, तव्हां में मसीह जेको महिमा जी आशा आहे। हाणे असां रहस्यवाद जे ख़िलाफ़ चेतावनी ते आया आहियूं। 18 ऐं 19 वचन पढ़ींदासीं। कोई शख़्स आत्महीनता ऐं स्वर्गदूतनि जी पूजा कराए तव्हांखे दौड़ जे प्रतिफल खां वंचित न कनि। हेड़ो शख़्स अंध ॾिठल ॻाल्हियुनि में लॻल रहंदो आहे ऐं पंहिंजी शारीरिक सम्झ ते व्यर्थ फुलंदो आहे ऐं हुन शिरोमणीअ खे पकड़े कोन रहे थो, जंहिंसां सॼी धै जोड़ण ऐं पटण जे द्वारा पालन पोषण पाए करे ऐं हिकु गॾु ॻठे करे परमेश्वर जी ओर खां वधंदी वञे थी। हे अञा हिकु वीचार आहे जिते माण्हू पटरी छॾे हलंदा आहिनि। पौलुस हिते हुननि नॉस्टियन जी निंदा करे रहियो आहे जेके ज्ञान जी बहानेबाज़ी कंदा हुया, ऐं असां जूं बि कलीसियाउनि जे केंद्रनि में अॼु बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके पाखंडी नमूने जी श्रेष्ठता धारण कंदा आहिनि। हेरनि खे आत्मिक दंभ हीअं सॾियो वियो आहे, मतिलब जेके पाण खे वधीक ई सम्झंदा आहिनि। मुंहिंजो हे अनुभव रहियो आहे त सामान्य तौर ते हे माण्हू बाइबल जे बारे में अज्ञात हूंदा आहिनि। हेड़ो शख़्स अंध ॾिठल ॻाल्हियुनि में लॻल रहंदो आहे। हे बहानेबाज़ी आहे, नकाबी आहे। हेड़ो बर्ताव करणु ॼण त तव्हां वटि कुझु आहे पर असुलियत में तव्हां वटि कुझु बि कोन्हे ऐं हुन शिरोमणी खे पकड़े कोन रहे थो। मतिलब अहिड़नि माण्हुनि जो मसीह सां हिकु ढिलो रिश्तो आहे। ॿियनि लफ़्ज़नि में हुन जो मन हेड़ो कसियल कोन्हे जहिड़ो हुजणु घुरिजे। आख़िरी चेतावनी तापसिक हुजण जे ख़िलाफ़ आहे। हिन जे बारे में ॼाणण लाइ असां 20 खां 23 वचन ताईं पढ़ंदासीं। जॾहिं तव्हां मसीह सां गॾु संसार जी आदि शिक्षा जे तरफ़ां मरी विया आहियो, त वरी छो हुननि वांगुरु जेके संसार जा आहिनि जीवन बितायो था। तव्हां हेरनि विधियुनि जे वश में छो था रहियो त हे न छुओ, हुन खे न चखिजो ऐं हुन खे हथ न लॻाइजो। हे सभी शयूं कम में आणींदे नष्ट थी वेंदियूं, छो त हे माण्हुनि जी आज्ञाऊं ऐं शिक्षाउनि जे अनुसार आहे। हिननि विधियुनि में पंहिंजी इच्छा जे अनुसार गॾियल भक्तीअ जी रीति ऐं आत्महीनता ऐं शारीरिक योग्याभ्यास जे भाव सां ज्ञान जो नालो त आहे, पर शारीरिक लालसाउनि खे रोकण में हिननि सां कुझु बि फ़ाइदो न थींदो आहे। हिते वरी जॾहिं पौलुस चवे थो, जॾहिं तव्हां मसीह सां गॾु मरी विया आहियो, बहितर अनुवाद हे थींदो, जॾहिं खां तव्हां मसीह सां गॾु मरी विया आहियो। ॿियनि लफ़्ज़नि में जॾहिं मसीह मुओ तॾहिं तव्हां बि मरी विया, त वापसि हुन क्रूस जे पहिरियों जो जीवन जॻण जे तरीक़े ते छो था मोटो। असां हिते हुन घमंड सां निपटी रहिया आहियूं जेको विनम्रता जी नक़ल कंदो आहे। हे उहो घमंड आहे जेको चवे थो, मां पाण जो त्याग कंदो आहियां ऐं मां हे सभी शयूं कोन कंदो आहियां। ॾिसो, मूंखे ॾिसो, मुंहिंजा सच में पर निकिरी आया आहिनि ऐं मां पंहिंजे प्रभामंडल खे
रोज़ चमकाईंदो आहियां। हिननि सां कुझु बि फ़ाइदो कोन थींदो आहे। मतिलबु हे कंहिं बि मोल जो कोन्हे। मुंहिंजा दोस्त, हे तापसिक थियणु आहे ऐं हे सुठो कोन्हे। परमेश्वर चाहे थो त तव्हां हुन में आनंद कयो। मसीह चाहे थो त तव्हां हुन जे क़रीब हुजो ऐं अगरि तव्हां हुन सां हलण वारा आहियो त मुंहिंजा दोस्त, तव्हांजो वक़्तु सुठो निभिजण वारो आहे। हाणे असां विभाजन जी हुन रेखा ते अचूं था जेकी पौलुस जे ख़तनि खे विभाजित करण जे नियमित रूप सां सहमत थी थिए। उहो हमेशह पहिरियों सिद्धांतनि जो हिसो ॾींदो आहे ऐं पोइ उपयोगी हिसो ॾींदो आहे। कुलुसीअ जो 3 ऐं 4 अध्याय अभ्यासिक हिसो आहे। पहिरें ऐं ॿिए अध्याय में असां मसीह जो सर्वश्रेष्ठ हुजणु ॾिठो। असां हुन खे उअं ई ॾिठो आहे जीअं उहो आहे। पिता, पुटु ऐं पवित्र आत्मा हिननि टिन्हिनि में हिकु व्यक्तित्व। उहा पूर्ण अर्थ में इंसान आहे ऐं पूर्ण अर्थ में परमेश्वर आहे। उहो सृष्टिअ में सर्वश्रेष्ठ आहे छो त उहो ई आहे जंहिं सृष्टिअ जो निर्माण कयो आहे। उहो छुटकारे में सर्वश्रेष्ठ आहे छो त उहो ई छुटकारो ॾियण वारो आहे। उहो कलीसिया में सर्वश्रेष्ठ आहे छो त उहो ई हिकु आहे जंहिं पाण खे कलीसिया लाइ न्यौछावर करे छॾियईं। हाणे असां अहिड़ी जाइ ते आया आहियूं जिते पौलुस चवे थो त मसीह असांजी ज़िंदगियुनि में बि सर्वश्रेष्ठ हुजणु खपे। अॼु असां समर्पण जे बारे में घणियूं ई ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं। अच्छा, पर हे समर्पण आहे छा? थोरे में सम्झायो त समर्पण मतिलबु असांजे ज़िंदगियुनि में मसीह ई सर्वश्रेष्ठ हुजणु। तव्हां छड़ो हीअं कोन था चई सघो, मां हिकु समर्पित मसीह आहियां ऐं पोइ जीअं इच्छा हुजे उहो ई पंहिंजो जीवन जगो। हुननि घणनि ई माण्हुनि वांगुरु जेके अॼु हीअं ई जीवन जगी रहिया आहिनि। न, अगरि मसीह तव्हांजे जीवन में सर्वश्रेष्ठ आहे त तव्हां हुन जो ई जीवन हिते हेठि हिन पृथ्वीअ ते जगंदव। सिद्धांतनि जे हिसे में ई पौलुस हे साफ़ ॿुधाए छॾियो आहे छो त हुन में यानी मसीह में ईश्वरत्व जी सॼी परिपूर्णता हमेशह वास कंदी आहे ऐं तव्हां उन्हीअ ई में भरपूर आहियो। हे असां कुलुसे जे 2 अध्याय जे 9 ऐं 10 वचन में पढ़ियो। तव्हां हुन में भरपूर कया विया आहियो। तव्हां हुन में ज़िंदगीअ जे हुन समुद्री प्रवास लाइ तयारु आहियो। ॿियनि लफ़्ज़नि में, मसीही असूलियत में ज़िंदगीअ जे सभी समस्याउनि जी सुलझ आहे। पौलुस हुननि अलॻि अलॻि ॻाल्हियुनि जे बारे में ॻाल्हायो आहे जेकियूं माण्हुनि खे मसीह जे व्यक्तित्व खां परे वठी वेंदियूं आहिनि। हुन असांखे फुसलाइण या लुभाइण वारनि अखरनि जे बारे में चेतावनी ॾिनी आहे जेके हिकु महान भाषण सां माण्हुनि खे बहकाईंदा आहिनि। हुन असांखे तत्व ज्ञान सां दर्शन शास्त्र जे बारे में चेतावनी ॾिनी ऐं कानूनी रहस्यवादी ऐं तापसिक थियण हिननि ॻाल्हियुनि खां बि चौकस कयो। हे सभी शयूं माण्हुनि खे मसीह खां परे वठी वेंदियूं आहिनि। मसीही जीवन मतिलबु मसीह जो जीवन जगणु। तव्हां ऐं मां मसीह ईशूअ में उहो सभु कुझु पाईंदासीं जंहिंजी असांखे घुर्ज आहे। हिन अभ्यासिक ख़त जे हिसे में पौलुस असांखे मसीह ॾेखारींदो जेको परमेश्वर जी भरपूरता आहे ऐं जेको विश्वासियुनि द्वारा ज़िंदगीअ में वहायो वियो आहे। उहो ई तरीक़ो आहे जंहिंसां उहो वहायो वञी सघे थो। असां हाणे कुलुसीअ जे 3 अध्याय खे पढ़ण जी शुरूआत कंदासीं। कुलुसीअ जो 3 अध्याय ऐं 1 वचन। अतः जॾहिं तव्हां मसीह सां गॾु जीवित कया वियो त स्वर्गीय शयुनि जी खोज में रहियो जिते मसीह विद्यमान आहे ऐं परमेश्वर जे सॼे हथ पासे वेठो आहे। हिते हे अगरि शर्त कोन्हे पर विवाद आहे। कुलुसीअ जे 1 अध्याय जे 23 वचन में असां साॻी ॻाल्हि ॾिठी। लिखियलु हुयो, अगरि तव्हां विश्वास जी नीव ते दृढ़ बणिजी रहियो। हिते हुननि जो विश्वास में नीव पकड़े दृढ़ थी रहण जो सवाल ई न हुयो। कुलुसियों जे मसीही विश्वासियुनि जी ज़िंदगियूं हुन जे उद्धार जो सबूत हुयूं। सबूत छा हुयो? सबूत विश्वास, आशा ऐं प्रेम हुयो
जेके पवित्र आत्मा जा हुननि जे ज़िंदगियुनि में फल हुया। कुलुसीअ जो पहिरियों अध्याय ऐं चोथों वचन में लिखियलु आहे, छो त असां ॿुधो आहे त मसीह ईशू ते तव्हांजो विश्वास आहे ऐं सभी पवित्र ॼणनि सां तव्हां प्रेम रखंदा आहियो। हे पढ़ी ख़बर पए थो त हे ॻाल्हि फैलिजी वई हुई त हुननि खे मसीह ईशूअ में ज़िंदो विश्वास हुयो ऐं उहे विश्वासियुनि ते प्रेम कंदा हुया। विश्वासियुनि जे विच प्रेम कहिड़ो अहम आहे। हिते प्रेम जो मतिलबु भावुक थियणु कोन्हे, जेको असां अॼुकल्ह घणो ई ॿुधंदा आहियूं। मिसाल जे तौर ते अगरि तव्हां परमेश्वर जा हिकु सेवक आहियो त तव्हांजे सभा में ईंदड़ माण्हुनि लाइ तव्हांजो प्रेम तॾहिं साबित थो थिए जॾहिं तव्हां हुननि खे परमेश्वर जो वचन ॾियो था, ऐं तव्हां पंहिंजे पालक जे तरफ़ प्रेम तॾहिं था ॾेखारियो जॾहिं तव्हां हुन जे बाइबल मां सिख्या ॾियण जी सेवा में मदद कयो था। मुंहिंजा दोस्त, प्रेम ॾाढो व्यवहारिक आहे। उहो बिल्कुलु तव्हांजी निजी ज़िंदगीअ सां संबंध रखे थो। अगरि नथो रखे त हे सुठो कोन्हे। प्रेम उहो आहे जेको असुलियत में प्रकाशित थिए थो। कुलुसियनि जे माण्हुनि खे विश्वास हुयो ऐं प्रेम हुयो। हुननि खे आशा बि हुई। कुलुसिय जे पहिरें अध्याय जे 5 वचन में ॿुधायो वियो आहे, हुन आशा जी हुजल शइ जे वजह सां जेको तव्हांजे लाइ स्वर्ग में रखियलु आहे। हे आशा प्रभु यीशु मसीह तरफ़ां अचे थी हुन जी कलीसिया लाइ। हे टे फल विश्वास, आशा ऐं प्रेम पवित्र आत्मा द्वारा कुलुसियुनि जे विश्वासियुनि जे ज़िंदगियुनि में प्रकाशित कया विया हुया। इन्हीअ करे जॾहिं पौलुस अगरि या जॾहिं हे अखर वापरे थो त उहो विवाद जे रूप में वापरे थो। हिन टे अध्याय जे पहिरें वचन जो बहितर अनुवाद हीअं थींदो, छो त तव्हां मसीह सां गॾु जीवित कया विया आहियो त स्वर्गीय शयुनि जी खोज में रहियो जिते मसीह विद्यमान आहे ऐं परमेश्वर जे सॼे हथ पासे वेठो आहे। अॼु मसीह किथे आहे? उहो परमेश्वर जे सॼे हथ पासे वेठल आहे। असांखे अॼु छा करिणो आहे? असांखे उहे शयूं खोजणियूं आहिनि जेकियूं स्वर्ग में आहिनि। खोजणु हे हिकु रुचीअ जो अखर आहे। हिन अखर जी खरी माना आहे हिकु अहम ज़रूरत ऐं इच्छा ऐं हिकु महत्वाकांक्षा हुजणु। आत्मिक शयुनि जो खोज सां गॾु हिकु उत्तेजना हुजणु खपे। जॾहिं असां ओलंपिक जी रांदियूं ॾिसंदा आहियूं त असां घणनि खे ॾुकंदे ॾिसंदा आहियूं। उहे हे सभु स्वर्ण पदक लाइ कंदा आहिनि। मुंहिंजो विश्वास कयो, उहे हे सभु खोजे रहिया आहिनि। मां घणनि ई मसीही संतनि खे अॼु सोने जे पदकनि खे खोजंदे त न ॾिठो आहे, पर असांखे मसीह खे खोजणु खपे। हुन तरीक़े जी अहम ज़रूरत या महत्वाकांक्षा वांगुरु। छा तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में मसीह खे खोजे रहिया आहियो? छा स्वर्गीय शयुनि खे खोजे रहिया आहियो? अगरि न, त पंहिंजी दिलि जी असां अॼु परख कयूं ऐं दिलि खे परखे उन खे बदिले असांजो मन मसीह जे मथां लॻायूं। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां मुलाक़ात थींदी।